भुट्टो जरदारी जी सदारत हेठि मुज़फ़्फ़राबाद में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत हेठि मुज़फ़्फ़राबाद में पार्टी ऐं टिकट होल्डर जो इजलास। पीपी चेयरमैन तरफ़ां चूंडुनि ताईं कश्मीर में रहण जो ऐलान। संदसि चवण आहे त आज़ाद कश्मीर में एमक्यूएम ऐं उन जे बानी वारी सियासत ॾिसणु नथो चाहियां। निज़ाम में रहंदे हक़ हासिल करणा पवंदा। 3 ॾींहंनि ताईं एहतजाज करे रिकॉर्ड क़ाइमु करे वरितो। एहतजाज हमेशह लाइ न रहंदा आहिनि। हाणे एहतजाज ख़तमु करे ॻाल्हियूं कयो। हू सियासी पार्टियुनि जी चूंड अमल जी बाइकाट जी मज़म्मत करे थो। चूंडुनि खां पोइ हिकु आइनी फोरम मुनक़िद कयो वञे जंहिं में कश्मीरी अवाम सभिनी स्टेक होल्डर्स सां गॾु वेहनि ऐं फ़ैसिला कनि। बिलावल भुट्टो ज़रदारी जो JUI जे सरबराह मौलाना फज़लुर रहमान सां फ़ोन ते राब्तो। अॻवाननि कश्मीर कास लाइ हिकु गॾियल हिकमत अमली ते जोड़नि ते इत्तफ़ाक़ करे वरितो। सिंध सूफ़ियुनि मोहब्बत रवादारी ऐं मज़हबी भाईचारे जी सरज़मीन आहे। सिंध में हिंदू सिख ईसाई पारसी ऐं ॿियनि बिरादरियुनि खे पंहिंजा मज़हबी ॾिण आज़ादी सां मल्हाइण जा मुकमल हक़ हासिल आहिनि। अमन बर्दाश्त कानून जी बालादस्ती ऐं बाहमी एहतराम ऐं पायदार तरक्की क़ौमी इस्तेहकाम जी ज़मानत आहिनि। क़ौमी ऐं सूबाई पैगाम अमन कमेटियुनि जो क़याम क़ौमी हम आहंगी लाइ हिकु अहम अॻबराई आहे। सोशल मीडिया ते नफ़रत वारे मवाद ते ग़लत ॼाण जो मुक़ाबिलो ज़िम्मेवाराने रवैये तोड़े हाकारी क़ौमी मौक़िफ़ सां करे सघिजे थो। नौजवाननि में बर्दाश्त आइनी क़दरनि क़ौमी ज़िम्मेवारी ऐं हाकारी शहरियत खे हथी ॾियण वक़्त जी अहम ज़रूरत आहे। वॾे वज़ीर सिंध सैयद मुराद अली शाह जूं क़ौमी पैगाम अमन कमेटी जे वफ़द सां मुलाक़ात में ॻाल्हियूं। प्रेस कॉन्फ्रेंस कंदे पैगाम अमन कमेटी जे चेयरमैन अल्लामा ताहिर अशरफी चयो आहे त दहशतगर्द मुल्क जे अमन जा दुश्मन आहिनि। सिक्योरिटी फोर्सिस जा जवान कुर्बानियूं ॾेई रहिया आहिनि। जवान पघार लाइ सरहदुनि जी हिफ़ाज़त न पिया कनि। इदारनि ते सियासत जो कंहिंखे हक़ नाहे। सियासत सिक्योरिटी इदारनि खे तनक़ीद जो निशानो न बणाइनि। शहीदनि जी वालदेन जी दिल आज़ारी क़बूल नाहे। आलिमनि जो चवणो हो त दीनी ऐं सियासी फ़िरक़ेवारियत जो ख़ात्मो ज़रूरी आहे। मुल्क जो अमन पाक फ़ौज सां ॻंढियल आहे। पाकिस्तान खे अमन जो गढ़ बणाइण लाइ शिरपसंद अंसरनि जो ख़ात्मो ज़रूरी आहे। भारतीय फितने ऐं ख़ारजी फितने जी पुठभराई कंदड़नि जो ख़ात्मो ज़रूरी आहे। रमेश कुमार जो चवणो त पाकिस्तान हुननि जो आहे, अमन जो सभ खां वधीक अज़ीज़ आहे। पाक फौज AFC बलोचिस्तान ऐं पुलिस जो ऑपरेशन शाबान जारी। सिक्योरिटी फौज जी तरफ़ां दहशतगर्दनि ठिकाने खे कामयाबी सां निशानो बणायो वियो। फोर्सी जी असराइती कार्रवाई में वधीक 3 ख़ारजी भारतीय दहशतगर्द जहन्नुम बेड़ा मारिजी वियल ख़ारजियुनि जो अंग 88 थी वियो। ऑपरेशन शाबान ऐं इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन में 5 जुलाई खां हिन वक़्त ताईं 126 ख़ारजी भारतीय दहशतगर्द मारिजी विया। सिक्योरिटी फोर्स जो चवणु आहे त दहशतगर्दनि खे हवाई ऐं ज़मीनी कार्रवाई ज़रिए निशानो बणायो वियो। बलोचिस्तान मां आख़िरी दहशतगर्द जे ख़ात्मे ताईं ऑपरेशन शाबान जारी रहंदो। कराची में फुर दौरान डॉक्टर आकाश के गोलियूं हणी क़त्ल कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो। फौरू डॉक्टर आकाश के फेरियर इलाइक़े में निशानो बणायो। DIG ॾखण असद रज़ा जी DIG CIA मुक़दस हैदर सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त डॉक्टर आकाश जी बैंक पहुचण खां अॻु जवाबदार मौजूद हुआ। खेनि जवाबदारनि रेकी करे इत्तला ॾिनो। वाक़े जा तफ़सील 24 कलाकनि अंदरि हासिल कया विया ऐं 36 कलाकनि अंदरि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो। जवाबदारनि खे डिफेंस पुलिस स्टेशन जे हद मां गिरफ़्तार कयो। कुझु पैसा हथ कया विया आहिनि ऐं वधीक पैसा हथ करण जी कोशिश कई पई वञे। गिरफ़्तार थियल जवाबदारनि जो तालुक़ हिंदू बिरादरी सां आहे।
वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ सां नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी जे चेयरमैन लेफ्टिनेंट जनरल इनाम हैदर मलिक की मुलाकात चौमासी जी बरसातुनि दौरान हंगामी सूरतहाल के मुंहुं ॾियण कयल तयारियुनि बाबति आगाही NDMA चेयरमैन अॻुवाट इत्तला वारे निज़ाम खे फ़ाल बणाइण ऐं मौसमियाती तब्दीली वारे वज़ारत सां सहकार में अॻुभराई खां पिणु आगाह कयो। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ तरफ़ां चौमासी जी बरसातुनि दौरान सूबाई हुकूमत ऐं डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी सां राब्ता वधीक बहितर ऐं असराइता बणाइण जी हिदायत। Say the energy targets for हुकूमत last, तरफ़ां but महंगाई जे मारे ultimately we'll अवाम hit मथां energy targets, yeah. But we're going to hit them very hard tonight. We're going to hit them very hard tomorrow night. We're going to hit them very hard the night after. And then next week it gets really bad for them because next week comes the power plants. Next week comes the bridges. We're going to knock out all their power plants. We're going to knock out all their bridges unless they get to the table and negotiate. जेकॾहिं ईरान को मुआहिदो न कयो त ईंदड़ हफ़्ते पावर प्लांट्स ऐं पुलनि खे निशानो बणाए वेंदो। हमला मुंहिंजे हुकुम ताईं जारी रहंदा। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो ईरान खे धमकी। संदसि चवणु आहे त अमरीका अंगारे ते ईरान सां ॻाल्हियूं कयूं आहिनि ऐं ईरान ते ज़ोर ॾिनो आहे त मुआहिदो करे ईरान जी तवानाई जे हदफ़नि खे आख़िरी मरहलनि में ॾिठो वेंदो। ईरान वटि अञा बि जंग विढ़ण जी सलाहियत आहे जेका घणी न आहे। ईरान जे हिक इंच जो दिफ़ा कंदासीं। ट्रंप ॿुधाए त छा उन जंग जे मैदान जा मक़सद हासिल करे वरिता आहिनि। ईरानी सदर मसूद पज़ुकियान जो अमरीकी सदर जे बयान ते रद्दअमल। ईरानी नाइब वॾे वज़ीर चयो आहे त जेकॾहिं अमरीका इहो सम्झे थो त हमला ऐं नाकाबंदी तेहरान खे ॻाल्हियुनि लाइ मजबूर कंदा त इहा उन जी भुल आहे। अमरीका जी लागू जंग खां पोइ ईरानी पार्लियामेंट जो पहिरियों इजलास मेंबरनि तरफ़ां मुफ़ाहमत जी यादाश्त ख़त्म करे अमरीका खां शहीद सुप्रीम लीडर आयतुल्लाह खामनेई जे क़त्ल जो बदिलो वठण जो मुतालबो। ईरानी सरकारी मीडिया जे चवणु आहे त ईरानी पार्लियामेंट जे 180 मेंबरनि मुतालबो कयो त अमरीका सां मुफ़ाहमत जी यादाश्त खे ख़त्म करे नओं रस्तो तयारु कयो वञे। इजलास में नवनि ज़ाब्तनि में तरमीमुनि जी मंज़ूरी पिणु ॾिनी वई जंहिं जे तहत हंगामी हालतुनि में वर्चुअल इजलास घुराए सघिबो। इजलास में हथियारबंद फ़ौजुनि जे मुकमल हिमायत जो अज़्म वरजायो वियो। हिकु ख़ासि ॻाल्हियुनि वारी कमीशन ठाहिण जो मुतालबो। अमरीका जा ईरान ते राति ॿीहर हमला। हुर्मुज़ जंग जे ॿीहर नाकाबंदी शुरू करे ॾिनी। अमरीकी फ़ौजी अख़्तारियुनि जो चवणु आहे त ईरानी सामूंडी इलाइक़नि वेझो केतिरनि ई फ़ौजी मिसाइलनि ऐं ड्रोन ठिकाणनि खे निशानो बणायो। ईरानी इलाइक़नि हंगाम, बम्बूर, बंदर अब्बास, केश, कशम, हुर्मुज़गान, सेरिक ऐं हाजी आबाद में धमाका ॿुधा विया। ईरान बुशहर में न्यूक्लियर पावर प्लांट ते हवाई दिफ़ाई निज़ाम फ़ाल बणाए छॾियो। ईरानी पासदारान खिलाफ उर्दन, बहरीन, कुवैत में अमरीकी ठिकाणनि ते जवाबी हमला। बहरीन में अमरीकी ॿेड़नि जे कमांड एंड ॿारनि वारे मर्कज़ खे तबाह करण जी दावा। कुवैत में अली अल सालिम एयरबेस, मेना अब्दुल्ला में अमरीकी फौजी लॉजिस्टिक सपोर्ट सेंटर खे तबाह कयो वियो। उर्दन में अज़रक अॾे ते अमरीकी ठिकाणनि खे ड्रोन ज़रिए निशानो बणायो वियो।
उर्दन फौज तरफ़ां 3 बैलिस्टिक मिसाइल किराइण जी दावा। ईरानी पासदारनि इनक़िलाब ऐलान कयो आहे त अमरीकी अगराई बंदि थियण ताईं हुर्मुज़ लंघ बंदि रहंदो। इलाइक़नि में तेल ऐं गैस लाइ इस्तेमाल थींदड़ ॿियनि रस्तनि खे बि निशानो बणाए सघिजे थो। दुश्मन खे ख़बर हुजणु घुरिजे त संदनि सामूंडी धाड़ेल आलमी मंडी ताईं तेल ऐं गैस पहुचाइण लाइ हिकु रस्तो बि बंदि करे छॾियो आहे। खेनि ॿियनि रस्तनि जी बंदिश जी बि उमीद रखणु घुरिजे। हुर्मुज़ खुलण या बंदि थियण बाबति फ़ैसिलो सभिनी लाइ हूंदो। हैदराबाद वेझो हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान क़तुल। पिंजारी थाणे जे हद जतोई ॻोठ में हथियारबंदनि फायरिंग में नौजवान मारिजी वियो। इत्तला ते पुलिस पहुची लाश तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त मक़तूल जी सुञाणप 25 वरनि जे अनवर पुट अकबर तौरु थी आहे। वाक़िए जी जांच कई पई वञे। नए देरे वेझो ॿ ॾींहं अॻु फुर मुज़ाहिमत ते ज़ख़्मी थियल 3 भाइरनि मां हिकु ॼणे दम ॾेई छॾियो। ज़ख़्मी नसीब पिताफी लाड़काणे जी अस्पताल में दम ॾेई छॾियो। 2 ॾींहं अॻु ॻोठ चांडियो पिताफी भरिसां मोटरसाइकिल फुर दौरान मुज़ाहिमत ते हथियारबंदनि फायरिंग करे 3 भाइरनि खे ज़ख़्मी कयो हो। 2 ज़ख़्मी भाइरनि जो लाड़काणे जी अस्पताल में इलाज हलंदड़। वारसनि तरफ़ां जवाबदार गिरफ़्तार करे इंसाफ़ ॾियारण जो मुतालबो। गौसपुर वेझो पुलिस जी फायरिंग में ज़ख़्मी थियल कोठाणे दम ॾेई छॾियो। महरुल्ला शेख जे वारसनि जो इंडस हाईवे ते लाश रखी धरणो। टायर साड़े रोड ब्लॉक करे छॾियो। कोठाणनि जो चवणु आहे त पुलिस गाॾी न बीहारण तां सीधियूं गोलियूं हणी महरुल्ला खे ज़ख़्मी कयो। चई अस्पताल में दम ॾिनो। पुलिस ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फरहाम कयो वञे। बावड़ो वेझो सेहड़वाब खे 80 फुट खां मथां घारो लॻी वियो। बगरा कोरी वटि वाह खे घारो लॻण सबबि समय एकड़नि ते बीठल कमंद ऐं सारियुनि जो फसल पाणी हेठि अची वियो। आबादगारनि पारां पंहिंजी मदद पाण तहत पाणी घारे खे बंदि करण जूं कोशिशूं जारी। आई फीफा वर्ल्ड कप के सेमीफाइनल में स्पेन था फ्रांस के बुड़ी की भेंट में 2 शिकस्त। स्पेन सोरे ओवर का पोए फीफा वर्ल्ड कप के फाइनल में पहुंची वियो। टूर्नामेंट में 8 गोल कदर फ्रांस जो स्टार प्लेयर एम्बापी कोश बावजूद सेमीफाइनल में गोल न करे सघियो। फीफा वर्ल्ड कप जो ॿियो सेमीफाइनल सुभाणे अर्जेंटाइन ऐं इंग्लैंड के विच में खेॾियो वेंदो।